के इल्म जे नूर सां सही राह ॿुधाईंदड़ मक़सद पेशी जा सरबान उस्ताद साहिबान आहिनि। महफ़िल में वेठल मुंहिंजा हमसफ़र साथियो, अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, जीअं त अॼु मुंहिंजे तक़रीर जो उन्वान आहे इल्म। जनाब सदर शुरू उन अज़ीम हस्तीअ जे नाले सां जेको हर शइ जो इल्म रखे थो। जनाब सदर इल्म नूर आहे, इल्म ताक़त आहे, इल्म मंज़िल मक़सूद आहे, इल्म पंहिंजा हक़ वठण सेखारे थो। जनाब सदर इल्म ज़ालिम जे ख़िलाफ़ तलवार आहे त मज़लूम लाइ ढाल आहे। इल्म खां सवाइ इंसान नाकार आहे। हिन काइनात में काई भी शइ इल्म सां मुक़ाबिलो नथी करे सघे। हदीस शरीफ में आयो आहे त जेको शख़्स इल्म में जस्तजू जे दौरान फौत थी वेंदो उहो शहीद आहे। इल्म खां सवाइ इंसान अंधे जे आचार आहे ऐं अंधो इंसान पंहिंजे वजूद ते बार हूंदो आहे। जनाब सदर मुल्क इल्म जो वास्ता ज़हन ऐं रूह सां मुल्क में तेज़ी सां इस्लाम न ईंदो जेसि ताईं तालीम जो तनासुर नथो वधे। आख़िर में ई शइ जी पंहिंजी जॻह वठा। इल्म सां प्यार मुंहिंजो, कलम हथियार मुंहिंजो, जीअं में झाती पाए ॾिस सारो संसार मुंहिंजो। शुक्रिया।